भारत की नई रोशनी, ग्रीन सर्फर एलईडी। हे एवरीवन, आई होप तव्हां मजे में आयो। मां एंटरप्रेन्योर आहियां तव्हां ॾिसंदा सिंधियानिज़म। असांजी अॼु जे वीडियो जो टॉपिक आहे असां सभिनी जी जाम सारी मेमोरीज जुड़ियल आहिनि ऑटो सां ऐं ऑटो वारनि सां। बाय द वे, इट्स नॉट ऑटो, इट्स ऑटो सां ऐं ऑटो वारनि सां कंहिंजा सुठा एक्सपीरियंसिस हूंदा त कंहिंजा चवण जो मतिलबु आहे त हर तरह जा ऑटो वारा मिलंदा आहिनि। मोस्ट ऑफ द टाइम त मिलंदा ई न आहिनि। ऑटो करे माण्हू अधु सां ई निकिरी वेंदो, पर ऑटो वारो न बीहंदो आहे। पर बाय चांस जाम देरि ॻोल्हण खां पोइ मिली वियो ऐं तव्हां ऑलरेडी लेट थी चुका आहियो त कॾहिं कबार अहिड़ो मिली वेंदो आहे। भैया स्टेशन। थोड़ा जल्दी करो भैया। हलो जल्दी भैया, स्टार्ट करो। भेण, तकड़ जो कम शैतान जो तो सुबह सुबह तकड़ न कयो। प्रॉपर स्टेशन वञणो आहे? हाँ, प्रॉपर स्टेशन। जल्दी हलो भाई। ठीक है। देखती भैया। जय गजानंद। तो वरी कॾहिं कॾहिं हिकदमि ऑपोजिट, मतिलबु धूम पिक्चर जो ऋतिक रोशन निकिरी ईंदो आहे। भाऊ हद था कयो, हद। मथे महीने हरिद्वार जो प्रोग्राम आहे फैमिली सां। सोचा थो फ्लाइट जूं टिकटूं कैंसिल कराए तव्हांखे गॾु वठी वञा। ऑटो में वञणो हूंदो त हमेशह एडजस्टमेंट करे वञणो पवंदो आहे। मतिलबु शेयरिंग में वञो त सोड़ में एडजस्टमेंट करणी आहे, मीटर ते वञो त पैसनि में थोरी एडजस्टमेंट करणी पवंदी आहे। पर हिन भाई साहब जी कुझु अलॻि ई एडजस्टमेंट आहे। भाजी मार्केट हलणो आहे। घणा? 40। पंटीह में वेंदा आहियूं भाऊ। हाँ, पंटीह में वेंदा आहियूं असां सभु। दादा घुमी हलणो पवंदो, 40 लॻंदव। अरे लंबू गॾु आहे, इन करे मां 50 चांव। एडजस्टमेंट करे करे हलणो पवंदो असांखे। दादा एडजस्टमेंट छा जी? भॼण आयो न, कहिड़ा छॾण आयो? एडजस्टमेंट वारी कहिड़ी? दादा नहीं ॿी एडजस्टमेंट आहे। 50 वठो तव्हां, नहीं ॿी एडजस्टमेंट आहे, मूंखे कराइणी पवंदी नहीं ॿी एडजस्टमेंट। अरे दादा कहिड़ी एडजस्टमेंट? तव्हांखे जीअं वेहणो आहे जीअं विहारणो आहे विहारियोसि न भली। हिते माण्हू पोयां 4-4 ॼणा वेंदा आहिनि, तव्हां 2 ॼणा आराम सां वेंदो, जीअं खपेव वियो। मूंखे 40 खपनि पंहिंजा। ठीकु आहे, ॾिसांसि थो। गिनी चओ भाऊ। 50 चयो मां नथो मञे, चए तो 40 ॾे जीअं खपे वे। ॾिस कईंसि था। अरे भाऊ ख़बर आहे न वेही सघंदुमि। अरे भाऊ चयो मां कोने जगह नथो वेही सघां, कंध में सूर थी वेंदो। चयो मां 50 वटि एडजस्ट नथो करे खोलेसि। अरे ओ भाऊ 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 छा इहो? छा आहे माना? तोखे मां पहिरियों चयो 50 वठि, न त एडजस्टमेंट कीअं थींदी? मुंहिंजी छा छित फाड़ींदो या पोइ तव्हां? गिनी तूं कमु कर, मुंडी सिधी करे पाण ई फाड़ी पव। असांजे कोरट बि कुझु न करे सघंदी। वे हल। दादा मां चवां त फाटो मां छॾींदोमांव न तव्हांखे। तूं छा चयो राजा? 40 वठि कीअं बि वियो। तोखे मां चयो न 50 वठि, असां एडजस्ट कयूं था। दादा चओ त न फाटी पवंदो। दादा हेठि मुंडी हेठि करायोसि। मां 50 वठां त मुंडी हेठि करायो, जल्दी कयो। 50 वठंदे वठाओ त मुंडी हेठि चोस करे। गिनी हेठि कर, मुंडी हेठि कर। बाय द वे, पनौती त किथे बि लॻी सघंदी आहे ऐं कंहिंखे बि लॻी सघंदी आहे, पर अहिड़ी पनौती। कल्याण थोरो जल्दी हल। रफीक छा थियो भाई? दादा कॾहिं थियो न आहे ईअं। 2 मिंट खाली। हाँ अरे भाई ॾाढी गर्मी थी थिए यार तुंहिंजे ऑटो में। छातो करे मनाइयो छा आहे? दादा मां कयो। दादा तव्हां वटि त कंहिं कयो? दादा असां भाभी मां उते ई वेठा, तव्हां चढ़ियो बंदि थियो आहे। लहो मिंट ॾिसो, लहो वेट।
किटू है भाभी मां उते ही बैठा हूं ता चढ़ो था तो बंद हो दे ता लाओ तो चालू थे मतलब तुझे ऐसा मतलब पनोती है मां जस्ट गाल तो क्या कि भाभी मां उते ही आई हूं तवा करे गाल थी थी घड़ी घड़ी भाभी मां ये छा लगा भाभी तो सां या मुसां है छॾियोसि न हाणे हलूं हाणे जल्दी छा करणो हाणे दादा ताए सामू आ गाल पर एक आइडिया थोड़ो मतलब मां दुनिया जी केड़ी भी कुंड में वही रहंदुमि केड़ी भी किथे भी वही रहंदुमि पर एक जगह अहिड़ी आहे जिते वेहण मां हर किस बर्दाश्त न कंदुमि नेवर मतलब कुछ भी थी वञे मां मतलब अर्थ खां वठी करे मार्स ताईं पंधु हली वेंदुमि पर हिन जगह ते मां न वेंदुमि बिल्कुल भी न। अरे तू उते वेही रहियो जीजाजी वेंदो कि न तू वेंदे अरे साईं ॻाल्हि साॻी आहे मां अॻियां थो कयां जीजाजी वो ॿाहिरि आहे वेंदो तव्हां वियो अरे तू उथो ॿाहिरि अच तू साईं ॿाहिरि साईं मां अॻियां थो कयां वेठो हुजे तव्हां वियो सम्झंदा कयो ॿाहिरि अॻियां वेही रहंदो अरे वरी पे हल अॻियां वे हल अरे पप्पा छा हलो अॻियां वे अरे जीजाजी वञनि था या अचो वियो छॾे अचो जीजाजी खे स्टेशन ते हलो होॾा वे दिरवन मां वेंदो अरे वियो हेॾा यार वेठो हुजे न साॻी ॻाल्हि होॾा वे हलो होॾा वे वियो पापा मां नथो ला तांजी जो अरे वे हलो ते जीजाजी छॾे अचणो वे अच अरे सामान केर खणंदो वो सीट है वो पापा वेणी सीट है तो बना के देना मैं ठाए दी जल्दी भाई अच्छा यार वो सीट ही नहीं सीट ठाए तो नहीं तू अच वे मां तो किरा वांदो ना अरे पापा ता वणो ना ता सब वणो अरे वे यार तो के चयो मां वे मां हला तो मां गिरी कोन बैठा अरे नथी तो वे हलो साईं हलो ता ऑटो ला साईं आराम सां वे एकदम अरे मां वेठो आहियां साईं देरवेन तू थोड़ो हेठ थी जीजाजी ये टंग रखण दे तने सा साईं मां वेठो आहियां अरे वे देरवेन तू हेठ थी आई होप तव्हांखे वीडियो पसंद आई हूंदी अगर पसंद आई तो प्लीज़ लाइक कयो कमेंट एंड डू शेयर इट विथ योर फैमिली फ्रेंड्स एंड अञा ताईं जंहिं सब्सक्राइब न कयो आहे प्लीज़ सब्सक्राइब कयो त मां जंहिं महिल बि न्यू वीडियो विझंदुमि तव्हांखे ऑटोमेटिक नोटिफिकेशन ईंदो ऑल्सो दिस वीडियो इज पावर्ड बाय ग्रीन सर्फर LED सो दिस दिवाली इफ यू आर लुकिंग फॉर एनी LEDs फॉर योर होम गो फॉर ग्रीन सर्फर LED न्यू वीडियो जल्दी ईंदी टिल देन बाय बाय टेक केयर जय झूलेलाल। नए भारत की नई रोशनी ग्रीन सर्फर